अस्सलाम वालेकुम। अॼु आहे फ्राइडे 16 मई सुबुह जा 7:15 थिया आहिनि। सुहाणे स्कूल वञी चुकी आहे। साम्हूं ॾाढो प्यारो पखी अचे हिन निम ते वेठो आहे माशाल्लाह। सो बहरहाल कुझु ख़ासि न आहे ॻाल्हाइण लाइ मां वटि। ऐं इंशाल्लाह अॼु जी प्लानिंग में कुझु न कुझु करणु ज़रूरी आहे। ऐं ईअं न थींदो त कुझु न कयां। जीअं त मां टाइम ज़ाया न कंदी आहियां। सो बैग्स वग़ैरह खोले ऐं शयूं वापसि पंहिंजी जाइन ते रखी ॾियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह घर अचण जो मज़ो अलॻि आहे। हुते अम्मा सां रहण जो मज़ो अलॻि हुयो। उनखे मिस बि कयां थी मां इलाही, छो त ज़ाहिर आहे उहा पंहिंजे घर आहे, मां पंहिंजे घर आहे, त असां गॾु त आहियूं कोन। ऐं प्लांट्स ॾाढा वधी विया आहिनि माशाल्लाह। ऐं उन्हनि खे मूंखे ट्रिम करिणो पवंदो सभिनी खे। सोचां थी कुझु कजे। पंहिंजो स्नैक प्लांट त असुलु बाग बहारियूं लॻियूं पियूं हर पासे। हिन में बि जेके नंढा नंढा निकिता हुआ उहे सभु वॾा थी विया आहिनि हाणे। सो ॾिसजे त अॼु छा थो थिए। ज़ाहिर आहे अॼु फर्स्ट डे आहे मुंहिंजो। फर्स्ट डे त कल्ह ई हुयो, मंझंदि जो आई हुयमि, पर अचण सां सुम्ही पियमि, इलाही सारी निंड कई। ऐं शाम जो इलाही कलाक लाइट हली रही। असां वटि लाइट तमामु घटि वेंदी हुई, पर हाणे असां वटि बि हाल जेको आहे न बुरो थी वियो आहे बिजलीअ जो। सो ॾिसूं त अॼु में छा थो थिए। फ़िलहालु त थोरो किचन जो रुख़ कयां। बैग ख़ाली करे चुकी आहियां ऐं कुझु कपिड़ा अंदरि कया आहिनि, कुझु अञा करिणा आहिनि। सो इन खां पहिरीं ॿोड़ चाढ़े वई हुयमि। टमाटर जो पेस्ट हिन में हाणे विधो आहे मां। ऐं मंझंदि जो मां पचाईंदमि ग्वार गोश्त, इन करे गोश्त सवेरे चाढ़े छॾियो आहे। ज़हरा ईंदी जहिड़ी महिल त उन महिल मां हिन जी बाहि बंदि करे छॾींदमि, हटाए छॾींदमि हितां, जीअं चुल्हा वग़ैरह साफ़ु थी वञनि। सो फ़िलहालु मां कपिड़ा अंदरि करे वठां। माशाल्लाह इलाही कमु कयो अथमि। पहिरीं त भाॼी वारो आयो, उन खां भाॼी वरितमि। अॼु त ग्वार थी पचायां, कद्दू सुभाणे पचाईंदमि, इन करे वठी छॾियमि त उहे हुजे। ऐं बसर पटाटा वरिता आहिनि, इहे लाहींदमि, इन्हनि खे इन्हनि जी जाइ ते रखंदमि। उन खां सवाइ हाणे ज़हरा वई त मां ॿोड़ खे रखियो आहे वापसि चुल्हे ते। बाहि हिन जी तेज़ थी कयां थोरी, त जीअं बॉइल थियणु शुरू थिए। ऐं उन खां सवाइ बाथरूम धोतुमि। ऐं हिन खां कटणा आहिनि अञा। जुमो आहे त निमाज़ क़ुर जी तयारी बि करणी आहे प्रॉपरली। सो हिननि खे रखां भाॼियुनि खे फ्रिज में। बसर पटाटा पहुची विया पंहिंजी जाइ ते। अलाह असां सभिनीनि खे दोज़ख जी बाहि खां बचाईंदो। जेका गर्मी आहे त अॼु मां इहे दरवाज़ो ईअं खोले ॾियारी वारो, हिन पासे ॾांहुं मक्खियूं वग़ैरह एॾियूं न हूंदियूं आहिनि, त उनखे मां सिर ॾेई छॾी आहे त जीअं इहो खुलियल ई हुजे। ऐं ग्वार जा मां 2 हिसा ठाहे वई हुअमि। मां ई बॉइल करे वई हुअमि ग्वार, त इन लाइ त जीअं सुराण अगरि पचाईंदी त उहा थोरो थोरो पचाईंदी। त मां हाणे 2 हिसा कढिया आहिनि त जीअं मां 2 हिसनि खे गॾु पचाए छॾियां। ऐं उनखां सवाइ ॿोड़ खे बि ॾिसूं थोरी मां हा माशाल्लाह हे बॉइल थी थो। मोटर मां हलाए आई हुयमि। सो टंकी भरिजे थी। बाथरूम धोतमि, कुझु शयूं ख़ाली थियूं। ऐं बाल्टी बि इहे भॼी पई आहे फाइनली। त इहा बि जंहिं महिल वेंदमि ॿाहिरि त वठंदमि। फ़िलहालु त मुंहिंजो मूड ई नथो थिए त मां ॿाहिरि वञा। ऐं इलाही सारे प्लांट्स में इलाही सारो पाणी हुयो, बसि जिन में न हुयो सिर्फ़ु मां उन्हनि में थोरो विधो आहे, जेका बि रुॻो अधु बाल्टी यूज़ थी आहे। ऐं हे हिकिड़ो शहज़ादो निकितो आहे माशाल्लाह। अलाह जी कुदरत, कलर्स त ॾिसो। मुखड़ियूं ॿियूं बि घणियूं आहिनि, अलाह कंदो थोरी थोरी थी सभु खुलंदियूं। बसि इहा ई ॻाल्हि आहे त गुलनि वारे प्लांट्स खे उस खपंदी आहे, जेका मूं वटि न आहे। सो माशाल्लाह मां तव्हांखे हिकिड़ो क्यूट गिफ्ट ॾेखारियां, जेको मदर्स डे ते सुगंध मूंखे मोकिलियो आहे। माना हितां ई कराची मां ई वठी ऑडर कई ऐं हिते अची मूंखे पहुतो। इन करे मदर्स डे वारे कार्ड ते जेको आहे कुझु बि लिखियलु कोन्हे, छो त इहो हितां जो हिते ई आयो आहे। बिस्मिल्लाह। हैंडमेड, हे क्ले जो थो लॻे मूंखे। थैंक यू अम्मी लिखियलु आहे हिन ते। हिन जो ढकु तव्हां ॾिसो न, एॾी मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे। ॾिस केॾो प्यारो आहे न, सभु मिटी जो ठहियलु आहे। सो ॾाढो मूंखे सुठो लॻो माशाल्लाह। ऐं मथे रखंदमि हिनखे पंहिंजी कलेक्शन में। सो ही हिन जो पैकिंग हुई हीअ, त मां चयमि तव्हां सां बि शेयर कयां। केॾी प्यारी शइ आहे। हैप्पी मदर्स डे। रिबिन बि हिन में बो ॿधल हो हिन बॉक्स ते।
सो ॾाढो 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 मूंखे पसंदि आयो आहे बेइंतहा। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो आहे। हाणे घर वापसि आई आहियां, उहो ई कम थी कयां रूटीन वारा, त लॻे ई नथो मूंखे त मां काॾे ॿाहिरि बि वई हुअमि। हमेशह ईअं ई थींदो आहे, जॾहिं वापसि ईंदी आहियां त लॻंदो आहे वई न हुयमि, ऐं ओॾां बि ईअं लॻंदो आहे त ॼण कॾहिं मां लाड़काणे में त इहो टाइम स्पेंड ई न कयो। बहरहाल हे आहे मुंहिंजो हाल, हीअ आहे मुंहिंजी मोहबत, रिलियूं, सिलाई मशीन। सो सभु कम छॾे ऐं ॿोड़ खे दम ॾेई पोइ हिते अची वेठी आहियां। हिननि खे हाली त ॿ गंढियूं अथमि, ख़बर न आहे हिनजी फाइनल मां शिकिल कीअं ठाहींदमि। कंट्रास्ट में ॿ मां जेके आहिनि उहे गंढींदी वई आहियां। कुझु गंढियूं आहिनि ज़ाहिर, ऐं बाक़ी सभु हिते पयूं आहिनि। सो 12 थिया आहिनि। हाणे ओड़े जी बाहि बंदि कंदमि ऐं मां वेंदमि मींजण, त जीअं पोइ अची क़ुर शरीफ़ पढ़ां ऐं पोइ तेसि ताईं निमाज़ जो बि टाइम थी वेंदो। सो फ़िलहालु शौक़ु पूरो कयमि। ऐं हाणे बि सच इहो त इन करे उतां सभु जेके बॉबिन भरियल हुया न, उहे हिन महिल ख़ाली थी चुका आहिनि। त बसि हाणे फ़िलहालु छॾियांसि थी, पोइ ॿिया इलाही सारा बॉबिन भरे गॾु पोइ वेहंदमि वरी इनशाला। सो फ़िलहालु ब्रेक सिलाईअ खां। 4 थियण वारा आहिनि ऐं हाणे मुंहिंजो भाउ आयो माशाल्लाह। घर में वणु अथसि अंब जो, हिते सचल ॻोठ में। सो उतां हिन जा इहे अंब थिया आहिनि माशाल्लाह, ढेर सारा असांखे ॾेई वियो आहे। माना खणी अच मुंहिंजे अॻियां रखियईं जेतिरा वणनि। मां चयो असां 2 ॼणियूं आहियूं खाइण वारियूं, 3 आहे असांजी ज़हरा, हुनखे 2 टे ॾींदासीं। त एॾा घणा खणा छा कयां, हे बि तमामु घणा आहिनि, हुनजे इसरार ते मां एतिरा खया आहिनि। सो माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं इरादो इहो बि हुयो जुमा बाज़ारि वञण जो, घर जे साम्हूं ई लॻियल आहे, त ॾिसां त वञा थी या नथी वञा। 4:30 थिया आहिनि ऐं अधु कलाकु अची मां हिते वरी सिलाई कई। सुबुह जेके 2 गंढियूं हुयूं उन्हनि खे वरी पाण में ॻंढे 4 इहे पीसिस ठाहिया आहिनि। अञा बि मुंहिंजे ज़हन में बिल्कुलु न आहे त रिली जी डिज़ाइन कहिड़ी थींदी, छा ठहंदो हिन मां। रिली त ठहंदी, पर यानी हिननि खे पाण में मां कीअं ॻंढींदमि बिल्कुलु आइडिया न आहे मूंखे। सो फ़िलहालु बसि थोरी देरि रेस्ट कंदमि ऐं हीअं बसि हिननि खे ॻंढींदी वेंदमि। काफ़ी सारा मूं वटि अञा ताईं कटियल आहिनि, इहे हिते अध में आहिनि, थोरा हिन जे हेठां रखिया अथमि जीअं पखे जी आवाज़ सां उॾरी न वञनि। सो बसि मिड़ई विंदुर लॻी पई आहे, ॾिसूं त फाइनल छा थो ठहे। असां थी आयासीं जुमा बाज़ार मां ऐं मुंहिंजी भेण वियासीं। कुझु उनखे सामान पियो खपे, कुझु मूंखे शयूं पियूं खपनि। फ्रूट में मां रुॻो ज़रदालू वरिता ऐं फारवा, छो त अंब एॾा अची विया माशाल्लाह अॼु जो ॿियो कुझु वठण जी ज़रूरत न पई। इहे फारवा हिते सुराण विझाए रखिया आहिनि। ऐं मां चिकन कढियो आहे राति जे लाइ, कढ़ाई नुमा कुझु बोल ठाहींदमि। सो बाक़ी ॿी का शॉपिंग न कई। हा, लीमा वरिता, अदरक थूम वरिती। थूम इहे हिते ढेर सारी पई आहे, अदरक ऐं लीमा फ्रिज में रखिया। ऐं इनशाला सुभाणे कोशिशि कंदमि त इन्हनि खे बि छिलियां, छो त अदरक थूम हिन महिल आख़िरी आहे जेका मां हाणे हिन कढ़ाई में विझंदमि। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे बि इहे ढाबा स्टाइल चिकन कढ़ाई पचाइण जी तयारी। बसरु हिकिड़ो खयों आहे मां नंढो, टमाटनि जो पेस्ट इलाही सारो खयों आहे। अलाए छा कंदी आहियां, कॾहिं कीअं काई प्रॉपर रेसिपी फॉलो न कंदी आहियां। जंहिं महिल जेको सम्झ में ईंदो आहे, ऐं शुक्र अलाह जो त कुझु न कुझु सुठो पची वेंदो आहे जेको मज़ेदार हूंदो आहे। सो हिते मां बिज़ी आहियां इन में, ऐं सुराण बिज़ी आहे हिते कद्दू थी कटे, जेको मां सुबुह वरितो भाॼी वारे खां, कटियो पियो हूंदो त सुभाणे पचाइण में मूंखे आसानी थींदी। ऐं हा, कद्दू वारी स्वीट डिश। कद्दू वारी स्वीट डिश, अच्छा, उहा पोइ कॾहिं पचाईंदासीं। सो हूअं त मंझंदि वारो ॿोड़ बि बचियलु पियो आहे, पर उहो एतिरो न आहे जो असां हाणे बि खाऊं ऐं वरी सुबुह जो ज़हरा जे लाइ बि रखूं, उनखे प्रॉपर खाधो ॾियणो हूंदो आहे। त बसि हे बि इन करे पचाए थी छॾियां, ॿिन्ही मां जेको बि हूंदो उहो उनखे बि ॾींदासीं, पाण बि खाईंदासीं। ऐं मां कोशिशि कंदमि त राति जो वरी मां कुझु पीसिस रिलीअ जा जेके कटिंग थियल आहिनि उहे कढे वठां, ऐं फाइनल डिज़ाइन अलाए कहिड़ो हूंदो। बहरहाल 4 त इहे पाण में ॻंढिया ई आहिनि। सो तव्हांखां अॼु जे हिन ब्लॉग मां मोकिलाईंदमि। मां हिकिड़ो भरपूर ॾींहुं गुज़ारियो आहे माशाल्लाह, ऐं हिकिड़ो मज़ेदार ऐं इलाही सारा कम बि थिया आहिनि। सो मूंखे उमेदु आहे अॼु जो ब्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो, ऐं कोशिशि कई कमु पूरी त टाइम बिल्कुलु ज़ाया न थिए। जुमो हुयो त उहे तयारियूं, उहे बि इतमाम पंहिंजी जाइ ते हुयो। अल्हम्दुलिल्लाह, अलाह जी तौफ़ीक़ सां असां बंदनि जी काई औकात न आहे। सो हाणे मोकिलायां थी तव्हांखां अॼु हिन ब्लॉग मां मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाला असां सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाहिद।